वफाकी हुकूमत पेट्रोलियम शहंशगन में वाध करे छॾी। पेट्रोल की क़ीमत में 8 रुपया 36 पैसा पात नई क़ीमत 266 रुपया 79 पैसा मुक़रर। हाई स्पीड डीजल की क़ीमत में 2 रुपया 39 पैसा पात नई क़ीमत 272 रुपया 98 पैसा मुक़रर। नोटिफिकेशन जारी। गरीब आवाम जे मथों वरी हिकिड़ो नओं बम केरियो अथऊं। आवाम जेको आहे न पीड़ पो वेंदो। मुसलसल असां ग़रीबनि जे लाइ हिकु पहाड़ मां असांखे को उछलायो वियो आहे। 500 तारीख़ कुझु बि न आहे, का शइ बि न आहे। असां चवण आहे त माना सस्ताई थिए। आवाम पारां पेट्रोलियम शयुनि जी क़ीमतुनि में घटिताई जो मुतालबो। शहरियुनि जो चमड़ाहे त पेट्रोल ऐं डीज़ल महांगो थियण सबबि भाॼियुनि समेत खुराक जूं ॿियूं शयूं बि महांगियूं मिलंदियूं। पेट्रोल ऐं डीज़ल जी क़ीमतुनि में वाध सां ग़रीब माण्हुनि जी ख़रीदारी जी सघ वधीक घटिजी वेंदी। LPG जी फी किलो क़ीमत में 7 रुपया 43 पैसा लाद। LPG जो घरेलू सिलेंडर 87 रुपया 71 पैसा सस्तो। 11.8 किलो जे घरेलू सिलेंडर की नई क़ीमत 2750 रुपया मुक़रर। ओघरा नोटिफिकेशन जारी करे छॾियो। पाकिस्तान सलामती काउंसिल की सदारत संभाले वरती नायब वज़ीर आज़म में पढ़ी वज़ीर साहब ॾाढो चमड़ाहे तालमी ज़िम्मेवारी निबड़ती इस्म सां अदा करे रहिया आहियूं। सलामती काउंसिल खे इसराए ते बामक़सद ऐं वक़्त सिर फ़ैसिला आणींदासीं। समूरी दुनिया में तकरारनि इंसानी बहराननि में इज़ाफ़ो थी रहियो आहे। गॾियल क़ौमनि जे चार्टर ऐं आलमी कानून ते पुख़्तो यकीन रखूं था। ॿियनि आला सतही इजलासनि जी सदारत कंदसि। पहिरियों इजलास अमनी इस्लामती घणिरुखे ऐं पुरमन तकरारनि जे हल ते थींदो। कराची में म्यूनिसिपल कॉर्पोरेशन के मातहत पार्किंग फीस खत्म। नोटिफिकेशन जारी। दखण में 3 क्यामाड़ी में 2 सेंट्रल ज़िले में 5 हंधनि ते पार्किंग की सहूलत मुफ़्त हूंदी। मलीरे कोरंगी में 7 ऐं ओभर ज़िले में 15 हंधनि ते पार्किंग की सहूलत मुफ़्त हूंदी। नोटिफिकेशन मूजिब जिलानी सेंटर मोबाइल मार्केट सदर ऐं पार्किंग मुफ़्त हूंदी। नाज़ प्लाज़ा कामना टावर ऐं मिजिना रोड ताईं पार्किंग मुफ़्त थी वई। कौसर मेडिको का MW टावर ऐं मिजिना रोड ताईं पार्किंग फीस न उगाड़ी वेंदी। शाहजहां मालका कोहिनूर हाल हबरेबे रोड ताईं पार्किंग मुफ़्त हूंदी। KPT गेट नंबर 1 का शेल पंप ऐं मिजिना रोड ताईं पार्किंग मुफ़्त हूंदी। लाहौर समेत पंजाब के मुख्तलिफ शहरन में सिलसिले चालूदा कसू शेखपुरा उकाड़ा मुरीद की कामुकी में सिलसिले चालूदा महसूस किया गया। वेक्टर स्केल ते सिलसिले की शिदत 4.4 रिकॉर्ड। सिलसिलो मापींदड़ मरकज़ मूजिब सिलसिले की ऊंडाई 14 किलोमीटर हुई। सिलसिले जो मरकज़ 25 किलोमीटर ॾखणोला लाहौर हो। शहरी कलमे जो विर्द कंदे घरनि ऐं ऑफिसनि खां ॿाहिरि निकिरी आया। गजा में इसराइली फौज जो ज़ुल्म जारी। बमबारी में वधीक 95 फ़लस्तीनी शहीद। पढ़े मीडिया मूजिब गजा की पट्टी में इसराइली फौज केतिरनि इलाइक़नि ते बमबारी कई। शहीदनि में इमदाद हासिल करण लाइ मरकज़ ॿाहिरां बीठल फ़लस्तीनी भी शामिल। इसराइली फौज हिकु अस्पताल खे निशानो बनायो। गजा सिटी ऐं उतरनि इलाइक़नि में हमलनि में 62 फ़लस्तीनियुनि शहादत माणी। इसराइली नेवी जो गजा सिटी के किनारे हिकु कैफ़े ते हमलो। औरतुनि ॿारनि ऐं सहाफ़ी समेत 20 खां वधीक माण्हू शहीद थी चुका, केतिरा ई ज़ख़्मी।
सदर की अदालत पीपल्स पार्टी एमपी मेहताब लहर ते हमले केस में अॻूणे एमपी शहरियार शरीफ संदसि पुट जी बुरी ज़मानत रद्द करे छॾी। एडिशनल सेशन जज पेश न थियण ते अॻूणे एमपी ऐं संदसि पुट जी ज़मानत रद्द कई। अॻूणे एमपी शहरियार ख़ान ऐं संदसि पुट हमले केस में अदालत में पेश न थिया। मली जिले के इब्राहिम हैदरी में नीगरी सां मुबीना तो ज्यादती की कोशिश जवाबदार गिरफ्तार। नीगरी से पार्सन जो चमड़ाहित गरबायरा रांद खेलींदड़ नीगरी के जवाबदार शइ वठी ॾियण जे बहाने सां वठी पियो। इतला ते पुलिस वक्त सिर पाके पारे हंध पहुंची जवाबदार तारिक खे गिरफ्तार करे वरितो। पुलिस मूजिब मुतासरा नीगरी के तिबी मुआइने लाइ अस्पताल उमाणे पियो। वधीक जांच जारी आहे। हैदराबाद के नसीम नगर में सीडीडी पुलिस की कार्रवाई हथियार ऐं बम हथ करण की दावा सरीन जो चमड़ाहित गुझे इतला ते कार्रवाई दौरान 3 हैंड ग्रेनेड ऐं हथियार बंद कयो पियो। छापे दौरान मुबीना जवाबदार गिरफ्तार किया पिया जिनका पुछा गाछा बारू अमल जारी आहे। पंजाब जे इलाइक़े भोंग ऐं सोनमियाणी थाणे जे दमा 13 ॼणा मुबीना तो रक़बा इलाइक़े पासिन जो चमड़ाहित मज़दूर लेबर सोनमियाणी वारे बाग मां कम करे शाम जो बाग में तरसंदा हुआ। मज़दूरनि जो रिक्शा ऐं खटूं पुलिस खे मिलियूं आहिनि। पोरियतनि जो को पतो नाहे पियो। गिरेलो वेझो मदबाह में सोरन गरीहन जी नारी जो घर मां गोलियूं लॻल लाश इतला ते पुलिस पहुची समिंदी अली मुराद हिस्पाणी जो लाश ॾखण अस्पताल मुंतकिल कयो। पुलिस जो चमड़ाहित घर मां नारी जो गोलियूं लॻल लाश करे पोस्टमार्टम लाइ अस्पताल मुंतकिल कयो आहे। पाके जे मुख़्तलिफ़ पासनि खां जांच कई पई वञे। ककड़ वेझो कोट कलूसारियो में पुलिस की कार्रवाई नाक़ैदी बणियल औरत बाज़ियाब। पुलिस डॉक्टर अब्दुर्रहीम सारियो के घर ते छापो हणी यास्मीन कुंबर के बाज़ियाब करायो। मुतासरा औरत यास्मीन कुंबर जो चमड़ाहित प्राइमरी उस्ताद अब्दुल अज़ीज़ सारियो सां शादी कई। मुड़ुस देर संदसि पुट तशद्दुद कंदा हुआ। 13 ॾींहनि खां बांदी बणियल हुयसि। वक़्त ते खाधो बि न ॾींदा हुआ। थुल वेझो कोट सामाणो कंडराणी में 3 वरियनि जी ॿारड़ी शाख में वॾी फौत। अमीना धी अकबर जाफरी शाख में वॾी फौती पई। इलाज कर पहुचण ते कोहराम अची वियो।